अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मां आहियां अब्दुल मोमिन जुनू। तव्हां ख़बर ॾियूं था त काज़िम मदलक मशाख़ स्टाफ जे क़ाइम अज़ीज़ बेबी मेमोरियल एजुकेशन हेल्थ एंड वेलफेयर एसोसिएशन जे ताउन सां हलंदड़ अज़ीज़ बेबी हाई स्कूल में सक़ाफ़ती ॾियारो मल्हायो वियो। उन मौक़े ते स्कूली ॿारनि ऐं उस्तादनि तरफ़ां सक़ाफ़ती लिबास, सिंधी टोपियूं, अजरक ऐं पटका पाए रैली कढी वई, जेका अज़ीज़ बेबी हाई स्कूल खां निकिती, जेका नेशनल हाईवे खां थींदी मशाख़ स्टाफ ते पहुती, जिते इलाइक़े वासियुनि पारां रैलीअ में शामिल ॿारनि ऐं उस्तादनि मथां गुलनि जूं पतियूं निछावर करे संदनि भरपूर इस्तक़बाल कयो वियो, जंहिंखां पोइ क़ौमी गीतनि ते रक़्स कयो वियो। बाद में रैली नेशनल हाईवे खां हलंदे अज़ीज़ बेबी हाई स्कूल ॿाहिरां अचे पंहिंजे ख़िताम ते पहुती, जंहिंखां पोइ स्कूल में हिकु प्रोग्राम मुनक़िद कयो वियो, जंहिंमें ॿारनि पारां सिंधी गीतनि ते रक़्स ऐं टेपलोज़ वग़ैरह पेश कया विया। प्रोग्राम में स्कूल जे एडमिन जावेद अहमद आरई, एडवोकेट ज़फ़रुल्लाह रिंद, प्रिंसिपल इमरान अली आरई, माशूक अली सोलंगी, लाला आसिफ उन्नड़, मोहम्मद असगर आरई, सिंगार अली ज़रदारी, अली हसन चांडियो, रिज़वान अहमद आरई, आमिर रिंद, अनीकुज़्ज़मान जोनो समेत केतिरनि ई उस्तादनि शागिर्दनि शिरकत कई ऐं सिंधी गीतनि ते झूमंदा रहिया। सिंधी मेज़बानी जी सुञाण टपाल मेज़बान। तव्हांजे पंहिंजे स्टाफ जूना मुरे ते हर क़िस्म जो AC, DC, सोलर सिस्टम बारे दस्तियाब आहे। प्रोपराइटर अरशद अली।